मुफ्ती साहब नमाज जी पहिरीं रकात में सूरह कुरैश पढ़ी, दरमियान में हिकु सूरत छॾे ॿी रकात में सूरह कौसर पढ़ी, छा नमाज थींदी? नमाज जे अंदरि जेकॾहिं कंहिं शख़्स हिकिड़ी रकात में हिकिड़ी सूरत पढ़ी आहे, ॿी रकात में वरी दरमियान में हिकिड़ी सूरत छॾे करे अॻिते पढ़ी आहे, त इहो तिलावत जे आदाब जे ख़िलाफ़ आहे ऐं इहो नमाज जे अंदरि अमल फ़र्ज़ ऐं वाजिब नमाज जे अंदरि इहो अमल मकरूह आहे। नमाज थी वेंदी आहे लेकिन हिकिड़ो मकरूह अमल आहे। क़ुरान मजीद खे नमाज जे अंदरि तरतीब सां पढ़िजे। तव्हां हिकिड़ी सूरत पढ़ी आहे त हाणे या अॻिली रकात में या त उन खां बाद वारी सूरत पढ़ो या कम अज़ कम दरमियान में 2 सूरतूं छॾे 3 सूरत पढ़ो। दरमियान में हिकिड़ी सूरत न छॾिजे, 2 छॾिजनि या उन खां बाद वारी जेकी फ़ौरन सूरत आहे उहा पढ़िजे। उसी सां फजर जी नमाज में नंढी सूरत पढ़णु सही आहे या न? फजर जी नमाज में सुन्नत ऐं मुस्तहब अमल इहो आहे त डिघी तिलावत कजे, वॾी सूरत पढ़िजे या ज़्यादा आयात पढ़जनि, डिघी तिलावत करणु सुन्नत आहे। पर जेकॾहिं को शख़्स नंढियूं सूरतां पढ़े थो तॾहिं बि दुरुस्त आहे। वॾियूं पढ़ंदो त मुस्तहब आहे, उनखे इस्तिहबाब जो सवाबु मिलंदो, पर जेकॾहिं नंढियूं सूरतां पढ़े थो फजर जी नमाज में तॾहिं बि जाइज़ आहे, उनजी नमाज थी वेंदी।